शाह जी मशीन भरसा ॻोठ न्याज़ हुसैन सोलंगी ॻोठ ख़ुदा बख़्श सोलंगी जा रहवासी 3 महीना गुज़री वञण बाद बि बरसाती पाणी में फाथल आहिनि। ॻोठाणनि ग़ुलाम अब्बास सोलंगी ऐं ॿियनि एसएस न्यूज़ खे ॿुधायो त बरसातुनि खे 3 महीना गुज़री चुका आहिनि, लेकिन असांजे ॻोठनि में 3 फुट पाणी अञा बि मौजूदु आहे। असांजो वणनि जो फसल त तबाह थी वियो, कणक जे फसल जी बि उम्मीद नाहे। उन जे करे असां पंहिंजी मदद पाण तहत रस्ते जो पाणी कढी रहिया आहियूं। उन लाइ असां तक जे MP ऐं MNA ऐं DC खैरपुर AC सोबोदेरो खे दर्दमंदाना अपील था करियूं त असांजे ॻोठ में बरसात जो बीठल पाणी कढाए ॾिनो वञे। रानीपुर भरसा ॻोठ चक्कर वारियासो जे रहवासियुनि जो ॻोठ जे बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मोहम्मद अयूब मंगणे जो एहतजाज कंदे चयो त ॻोठ जे बासरनि अज़मतुल्ला मंगणे जो, हलीमुल्ला, कलीमुल्ला, अजीबुल्ला मंगणे जो ऐं ॿियनि असांजे 3 जिरे बि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिं ज़मीन जो खातो असांजे वालिद साहब जे नाले ते आहे, पर हू बासरे मंशियात फ़रोश आहिनि, जिन सोभोदेरो पुलिस खे ॻरी रिश्वत ॾेई असां मथां कूड़ो केस दाख़िल कराए वियो आहे। असां मिस्कीन माण्हू आहियूं। सोभोदेरो पुलिस हुननि सां ॿिट बणिजी वई आहे। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांजी ज़मीन तां फौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु कराए असां मथां दाख़िल कूड़नि केसनि जी इंक्वायरी कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। फैज़गंज थाणे जी हद ॻोठ सूमर ख़ान चांग वासी क़त्ल थियल नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि ऐं शहरनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज करे धरणो हयो वियो। फैज़गंज में 1 महीनो अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान मंसूर चांग जा 1 महीनो गुज़रण बावजूदि क़ातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। अॼु संदसि वारसनि ऐं शहरनि पक्का चांग जे मुख्य चौंक ते धरणो हणी एहतजाज कयो आहे। धरणे सबबि सखर नवाबशाह रोड पिणु बंदि थी वियो आहे। मक़तूल जे भाउ बशीर चांग मूजिबि 1 महीनो अॻु भाउ खे बेदर्दी सां क़त्ल करे लाश उछलायो वियो, पर क़ातिल ज़ाहिर थियण बावजूदि फैज़गंज पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। मक़तूल नौजवान जे वारसनि इल्ज़ाम हयो त फैज़गंज SHO क़ातिलनि खां ॻरी रिश्वत वठी खैन बचाए रहियो आहे। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मोरो जे UC लुंडकी जे ॻोठ बाड़ो लाशारी जे ॻोठाणनि तरफ़ां पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मोरो जे UC लुंडकी जे ॻोठ बाड़ो लाशारी जे ॻोठाणनि सोढल ख़ान लाशारी, रुस्तम लाशारी, हाजी ख़ान लाशारी, अरबाब लाशारी, ग़ुलाम कादिर लाशारी, ख़मीसो मंगणहार ऐं ॿियनि ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त ॿोॾि वारे बरसात में असांजा केतिरा ई घर किरी पिया आहिनि, पर हिन महल ताईं असांजा चूंडियल नुमाइंदा असां वटि लड़ी नाहिनि आया ऐं न ई असांजी का मदद कई अथनि। असां वॾी लीड सां पंहिंजी पोलिंग खटी आहे। असां पीपल्स पार्टी जा पुराणा वर्कर आहियूं, पर अफ़सोस हिन महल ताईं असांखे चूंडियल नुमाइंदनि न राशन ॾिनो आहे, न वरी टेंट ॾिना आहिनि। जरवार भरसा ॻोठ अल्लाह बख़्श चाचड़ ते जरवार थाणे समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठाणे अयाज़ चाचड़ जे घर ते चढ़ाई करे घर में औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे पुलिस मोबाइलनि में विहारे छॾियो ऐं पोरियत जे घर खे पुलिस ड्राहे पट करे छॾियो। ॻोठाणनि एहतजाज कंदे दाहियो त पुलिस बासरनि जी वंगार वहंदे राति जे वक़्तु घरनि ते चढ़ाई करे घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। होॾां जरवार पुलिस राब्तो करण ते पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो। ॾखण भरसा ॻोठ चनेसर खरूस जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाल छित जा चापुड़ किरण लॻा। ख़ौफ़ मां शागिर्दनि जो स्कूल अचणु घटिजी वियो। ॾखण भरसा ॻोठ चनेसर जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे उस्ताद रुस्तम अली आरबाणी, वॾेरो ख़ान मोहम्मद खरूस ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस आहे जो हिन जदीद दौर में बि स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। असां तालीम खाते जे बाला ऑफिसरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त ॻोठ चनेसर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत नए सिर तामीर करणु, फर्नीचर ऐं उस्तादनि जी खोट पूरी करण समेत स्कूल जा सभु मसइला हल करे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जो मुस्तक़बिल ऊंदाही खां बचायो वञे, जीअं ॻोठ चनेसर खरूस ऐं आसपास जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे पंहिंजे वालिदैन ऐं मुल्क जो नालो रोशन करे सघनि। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।
खेंजो में प्राइमरी स्कूल में इमारत ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ स्कूल जे ॿारनि एहतजाज करे नारेबाज़ी कई। ॻोठ ख़लीफ़ो गुल बेग महर में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुल बेग महर जे ॿारनि एहतजाज कंदे ॿुधायो त असांजे स्कूल में इमारत ऐं फर्नीचर न हुअण करे असां खुलियल आसमान हेठि पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहियूं। हुननि वधीक ॿुधायो त असांजे 3 ॻोठनि जे विच ते हुजण करे ॿारनि जी हाज़िरी तमामु घणी आहे, पर असांजे स्कूल में सिर्फ़ हिकिड़ो उस्ताद मुक़ररु थियल आहे, जंहिं करे असांजी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हुननि वज़ीर तालीम सरदार शाह ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां प्राइमरी स्कूल गुलबेग महर जी इमारत ऐं फर्नीचर फ़राहम करण जो मुतालबो कयो। उॾिरोलाल लॻ यूनियन काउंसिल मोहम्मद हुसैन हिंगोरो जी वॾी आबादी रखंदड़ ॻोठ ताहिर हिंगोरो समेत केतिरनि ई ॻोठनि ऐं ज़मीनुनि मां अञा ताईं बरसाति जो पाणी नेकाल न थी सघियो आहे। रहवासियुनि ख़ुदाबख़्श साहिवाल सजाद अली हिंगोरो, नथू कोल्ही, हीरो कोल्ही ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया ॾों दाहींदे ॿुधायो आहे त बरसाति खे बीठे 5 महीना गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं सियासी रंजिशुनि जे करे संदनि ॻोठनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुननि चयो त बरसाति जो पाणी ज़मीनुनि मां नेकाल न थियण जे करे संदनि ज़मीनूं सिम नालनि में तब्दील थी वियूं आहिनि। हुननि सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर यूनियन काउंसिल हुसैन हिंगोरो जी ज़मीनुनि ऐं ॻोठनि मां बरसाति जो पाणी नेकाल कराए ॾिनो वञे। कंडियारो शहर जी अस्पताल रोड सां ग़ुलाम रसूल राजपर सूफ़ आगरो शाहिद आराई बदर सुमरो जे दुकाननि खे खाट हणी सामान ऐं रोक रक़म चोरी करण वारे वाक़े ख़िलाफ़ शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि शहरनि दुकानदारनि अस्पताल रोड वारे इलाइक़े में शटरबंद हड़ताल करे स्टार चौंक अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ज़फ़र खोसो, वाजिद अब्बासी, आबिद आराई, ग़ुलाम रसूल राजपर, मोहम्मद हनीफ़ तुनियो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त कंडियारो में बदमनी वधी वई आहे। वधंदड़ बदमनी सबबि शहरी ऐं दुकानदार परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त हिक ई राति में अस्पताल रोड सां 4 दुकाननि खे खाट हणी सामान ऐं रक़म चोरी करे विया आहिनि। शहर में समाजी बुरायूं आकड़ा जुआ सरेआम हली रही आहे, जॾहिं त पुलिस न ॾोहो वापसि कराए सघे थी न वरी बदमनी ते कंट्रोल कराए सघे। समाजी बुराइनि सबबि ॾोहनि में वाध थी रही आहे। हुननि IG पुलिस सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त कंडियारो में वधंदड़ बदमनी समाजी बुराइनि जो नोटिस वठी अमन करायो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सखर में रोहिड़ी जे ॻोठ सादलो जी रहवासण बेवा औरत मिसमात पीरल ॾिनी बुर्डो सखर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो आहे त संदसि माइट अली मोहम्मद वल्द फैज़ मोहम्मद बुर्डो 2 साल अॻु हुन खां 4 लख रुपया कर्ज़ वरितो हो, जेको हाणे पैसा वापसि नथो करे। पैसा घुरण ते पंहिंजे दोस्त पुलिस एहलकार शाहिद इमरान ऐं ॿियनि खां धमकियूं ॾियारे रहियो आहे। अहिड़े वाक़े जो रोहिड़ी थाणे ते केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे जवाबदार धुर मोतमार धमकियूं ॾेई रही आहे। हुननि वसवारनि खे अपील कई त साणसि इंसाफ़ कयो वञे।